नामियारे सियासी अगवान कामरेज जामसाके जी हैदराबाद में इंसानी हक़नि जी तंज़ीम HRCP ऑफिस में कामरेज जामसाके जी 75वीं सालगिरह मल्हाई वई, जंहिं दौरान केक कटियो वियो। उन मौक़े ते HRCP सिंध जे चैप्टर जे कोऑर्डिनेटर प्रोफेसर इमदाद चांडियो, बख्तावर जाम, सारंग जाम, एडवोकेट सलेमान डाहिरी, कामरेड हलाल पाशा, कामरेड हरेश कुमार ऐं ॿियनि चयो त कामरेड जामसाकीअ जी जिदोजहद ते हमेशह फ़ख्रु करे सघिजे थो। हू हेठिएं तबिके जे शौक़ रखंदड़ माण्हुनि लाइ हिकु मिसाल हो। कामरेड जामसाकी असांजी जेका इंसानी हक़नि जी कमीशन आहे उन जी मरकज़ी काउंसिल जो मेंबर हुयो। हुन पंहिंजी जेका बि जदोजहद कई सॼी ज़िंदगी उन में इंसानी हक़नि ऐं जमहूरी हक़नि जे लाइ हुन तमामु घणो पाण पतोड़ियो, मार्शलाउनि जे ख़िलाफ़ु, आमिरतुनि जे ख़िलाफ़ु। कामरेड जामसाकी इनकलाबी, जमहूरी, तरक्की पसंद, क़ौमी, तबक़ाती तहरीकुनि जो ऐं उन जे जदोजहदुनि जो ऐं क़ुर्बानीअ जो इनकलाबी रोमांस जो हिकिड़ी आइडियल शख़्सियत आहे। अॼु असां जंहिं शख़्सी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं उन पंहिंजी जेका सॼी जदोजहद रखी, बोरियत तबिके जे लाइ रखी, पेरनि उघाड़े माण्हुनि जे लाइ रखी, उन जी जेकी स्टूडेंट लाइफ खां सियासत शुरू कई, आख़िरी ज़िंदगी जा पंहिंजे आख़िरी साह ताईं जेको सियासत रखी ऐं ग़रीब तबिके लाइ ऐं हिकु जमहूरियत जी बहाली लाइ रखी। जाम सां लॻी तो कम्युनिस्ट पार्टी में गॾिजी कमु कयोसीं। पोइ सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ, कम्युनिस्ट पार्टी ख़तमु थियण खां पोइ जत ठाहीसीं जाम सां गॾिजी करे जमहूरी तहरीक, जंहिंजे ज़रिए हिकिड़ी वॾी लॉन्ग मार्च कई, जेके सिंध जी तारीख़ जी पहिरीं लॉन्ग मार्च आहे कमू शहीद खां कराची ताईं, जंहिंमें सभिनी खे गॾु कयोसीं। कामरेड जामसाकी वटि मोहबत हुई, कामरेड जामसाकी वटि जदोजहद हुई, कामरेड जामसाकी वटि हिन धरती सां प्यार हुयो ऐं उहो प्यार हुन पूरी काइनात जे लाइ सोचियो हुयो, हुन पूरी काइनात जे माण्हुनि जे लाइ सोचियो हुयो। हुन वटि हिकिड़ो सियासी विज़न हुयो। हिन चयो त कामरेज जामसाकी बिना हथियार जे हथियारबंद माण्हुनि सां विढ़ण जी सघ रखंदो हो ऐं नौजवान नस्ल खे पुरअमन जिदोजहद जा गुर सेखारींदो हो। कैमरामैन हुज़ूर बख्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ TV, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।